सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पैरामेडिकल जॉइंट एक्शन कमेटी जे सॾ ते पैरामेडिकल अमले पारां सिहत मर्कज़नि जी तालाबंदी करे एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। मीरपुर ख़ास में ओपीडी जो बाइकाट करे नज़ीर अहमद ॾेथो, पुरुषोत्तम दास ऐं ॿियनि सिविल अस्पताल में धरणो हयो। खैरपुर में अब्दुल रहमान शहर मीर मुर्तज़ा मोहम्मद शरीफ पालारी जी अॻवानी में सिविल अस्पताल जी मेन गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाबशाह में पीएमयू अस्पताल जे अमले मज़हर अब्बासी, दुर मोहम्मद बहराणी ऐं सावण मकराणी जी अॻवानी में धरणो हणी नारेबाज़ी कई। कोटड़ी में बिलावल मेडिकल अस्पताल जे अमले अब्दुल कयूम, मसूद मीरानी, सनाउल्लाह अंगोरे ऐं ॿियनि जी अॻवानी में ओपीडी जो बाइकाट करे एहतिजाज कयो। डरके में मुनीर कोबर, सतार कलोड़े ऐं ॿियनि कम छॾ हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। डिगड़ीअ में ओपीडी जी तालाबंदी करे तालिब हुसैन आराई, अब्दुल मुनाफ ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। बानसईदाबाद में अमीर बख्श चन्ना, परिल कुंभर ऐं ॿियनि जी अॻवानी में अस्पताल जी मेन गेट आॾो एहतिजाज कयो वियो। कोसपुर में काज़ी मुख्तियार, फ़कीर दिलदार ओगाई, मोहम्मद बख्श महर ऐं ॿियनि रूरल हेल्थ सेंटर आॾो एहतिजाज कयो। खानपुर महर में पैरामेडिकल स्टाफ आलम खान सियाल, इनायतुल्लाह बुरड़े ऐं ॿियनि जी अॻवानी में तालका अस्पताल शेख हमदान बिन मोहम्मद अस्पताल आॾो एहतिजाज कयो। चंबर में अतीकुर रहमान सिद्दीकी, धनी बख्श दल ऐं ॿियनि ओपीडी ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। अॻवाननि चयो त पंजाब जे पैरामेडिकल अमले खे समूरियूं सहूलतूं ऐं मराहतूं ॾिनियूं पियूं वञनि, पर सिंध जे मुलाज़िमनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। हुननि चयो त सिहत खातो सर्विस स्ट्रक्चर, रिकवरी लेटर, प्रोफेशनल अलाउंस वारा हक़ ॾियण लाइ तयार ई न आहे। संदनि चवणो त हक़ जी हासिलात लाइ मजबूरन ओपीडी जो बाइकाट कयो पियो वञे। मरीज़नि जी तकलीफ़ जो खेनि अहसासु आहे। एहतियात कंदड़नि मुतालबो कयो त हक़ तस्लीम करे पैदा थियल परेशानीअ खे ख़तमु कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk